रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। सॼी सिंध जी टंडो मीरली में भी सिंध टीवी न्यूज़ जे सॾ ते मज़लूम न्याणियुनि सां साथ ऐं वचन सिरी हेठि टंडो मीरली ऐं बर्फ़ पासे में सख़ाफ़त ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां भरपूर नमूने मल्हायो वियो। प्रेस क्लब टंडो मीरली खां रैली कढी वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि ऐं ॿारनि नौजवाननि क़ौमी वेस वॻा टोपियूं ऐं अजरक पाए क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त टाउन कमेटी टंडो मीरली पारां मिठाई पिणु विराई वई, जॾहिं त ॿारनि ऐं नौजवाननि वॾे अंग में रैलीअ में शिरकत करे सिंध जी सख़ाफ़त टोपियूं अजरक ओढे सख़ाफ़ती रंग निखेरे छॾिया, क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। उन मौक़े ते रैलीअ जी अॻुवाणी वाइस चेयरमैन अब्दुल मजीद आराई, कामरेड अफ़ज़ल आराई, नूर भुट्टो, कामरेड अब्दुल करीम आमर, बाबर आमर, आकाश फुल कई। सख़ाफ़ती ॾियारे जी ख़ुशीअ जे मौक़े ते केक पिणु कटियो ऐं सिंधी टोपियुनि ऐं अजरकनि जा हिक ॿिए खे तोहफ़ा ॾेई हिक ॿिए सां मोहबत ऐं भाईचारे जो भरपूर इज़हार कयो। हिननि चयो त सिंध में रहंदड़ सभु सिंधी आहियूं। सिंध 5000 साल पुराणी सख़ाफ़त आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सख़ाफ़त खे हमेशह उजागर कंदियूं आहिनि। असां सिंधी भाइर आहियूं ऐं हमेशह अमन प्यार जो पैगाम ॾिनो आहे। कैमरामैन मुनीर अहमद शेर सां गॾु काशिफ़ समो, सिंध टीवी न्यूज़ टंडो मीरली।